بسم الله الرحمن الرحيم. घर को नहीं छा अदा मां घर पे वञा तुंहिंजी मूंखे सिक लॻी मां तुरे तरे हलियो आयुसि मूंखे कम में ॾाढी ज़रूरत हुई तो ॿई थींदासीं त कमु अॻिते थी पवंदो अदा बहादुर भाउ परे खां आयल आहे भाउ खे घर वठी वञो लंगर करा भाउ खे मां वारो कमु करे थो ठीकु आहे अरे सुबह कम में लगो पियो ही ना कहिड़ा तो हाल हवाला पुछी नंढड़ो चाकू कोन्हे रेस पेशाब कोन थो ॾे नंढड़े टेबल सही कान्हे हाणे के कयूं उहो त बिलो करिणो पवंदो मां त ॾाढो परेशान आहियां यार छा कयां रमू ॻाल्हि त तूं सही थो चईं पर हाणे कमदार अचे उन सां ॻाल्हायूं ॾिसो त कमदार छा थो चए रेसा ॾींगो माण्हू वॾे रेस जे मुंहं ते केरु चढ़ंदो कमदार असां घर वेठा हुजा असां वांदा त कोन न असां बनी बारे जो कम था कयूं न अरे हा त पोइ हलो कम जी कयो नी न त मां रेसा कोई थल पुठी तो लारे छॾींदो था उथो हलो कम जी कयो नी काठियूं कपियो बना गुॾियो कणिक जो टाइम थो वञे कमदार रमू परेशान आ हिन जो पुटड़ो चाक कोन्हे को कमदार पैसनि जो बंदोबस्त कर वॾेरे में टके जी उमेद न कयो जेको फसल आयो आहे तव्हांखे असां ॾोकड़ ॾींदासीं कहिड़ो फसल नथो आहे ये फसल माने अथव पैसा पैसा रुगो पैसे जी गणजी अथव
नंढड़ो चाकू कोन्हे कमदार हाणे काॾे वञो ॿुधायो त वञूं काॾे असां हाणे जे बीमार आहे नंढड़ो त हुनखे घोटो ॾेई मारी से बेटा ख्याल सां ॻाल्हाए कमदार कमदार ते त कुआरी बि कई कमदार न छॾींदो मां अॼु हलो रामू तोखे मां ॾिसंदुसि भाड़े जवानी ख़बर पइजी वेंदी रमू थधो थी तूं कमदार जे मथां कुआड़ी उलारी आहे अरे बेवकूफ़ त बेवकूफ़ आहे सही मूंखे बंदोबस्तु करिणो आहे पंहिंजो बसि हींअर कमदार वञ हारनि खे वठी अच इलेक्शन जो दौर लॻो पियो आहे हाज़िर बतार हींअर थो वञा हा जल्दी वञ जल्दी ॻाल्हि ॿुध यार हे बाछूं खणी वोणाचूं खणी पाण हिनखे आज़ाद करे ॾियूं वॾेरो न त पाण जा लाह कढी छॾंदई हा दा सही थो चई ही माल बाहे माल वीचारे उन तकड़ में कम करे थो त जान छॾाए हाणे हेॾे अचो वॾे घुराए था वञी मूंखे ॾिसी कमु तकिड़ो कयो हूअ बीमारी अथव का हेॾे अचो अदा हिन कमदार मथां फासी आऊं यार हे कमदार असांखे मथे जो सूर आहे हारी त गुलाम थींदो आहे ऐं हारी जेको आहे न गुलाम वारी ज़िंदगीअ मां कॾहिं बि निकिरी कोन सघे अदा सा गरीब तू मां साई गुज़र सफ़र थींदो वॾेरनि जे चंबन में इन में कहिड़ी पंहिंजे ग़रीबनि जी ज़िंदगी आहे यार बसि मिड़ी निभाए कमदार पहुतो हाज़िर पहुतो इहो हूंदो धमचर वॾेरे जो छाजो यार अचो अचो अस्सलामुअलैकुम वालेकुम सलाम कमदार हारन के केॾां पे वठियो नी बस्तर वॾेरे घुराए था ने अॼु ॾिसो था इलेक्शन जो दौर लॻो पियो आहे पोइ इन लाइ मां ज़मीन ते वठी आया था हेॾो वॾो ॻोठु आहे ॿार स्कूल में अचनि ई कोन था ही 4-5 ॿार सॼो ॾींहुं असां पिया पढ़ायूं उते ॿिया छोकिरा तव्हांजा अचनि ई कोन पिया स्कूल छा था कयो आख़िर मास्तर इहा तुम्हारी ॻाल्हि त सही आहे पर जे हिकिड़े असां ॿार ॻोठ जा पढ़ायूं त पोइ वॾेरे ई बनियूं केरु ॻाईंदो जेकॾहिं तव्हां पंहिंजा ॿार स्कूल न मोकिलींदव त तव्हां बि सॼी उमिरि गुलामीअ में गुज़ारी आहे तव्हांजो औलाद बि गुलामीअ में गुज़ारींदो तव्हां वॾेरनि जे हुकुम ते सॼी उमिरि वोट ॾींदा ईंदव त गुलामीअ मां कीअं आज़ादु थींदो तव्हां अदा मास्तर सही थो चए वोट आहे ज़मीर जो असां वोट वॾेरे जे करे कोन ॾींदासीं असां वोट मास्तर अगरि तूं असांखे आज़ादु ॾिसण थो चाहीं त अच त हली वॾेरे सां तूं ई ॻाल्हाए बाबा ज़रूरु हलबो तव्हां सां गॾु ॻोठ जी ॻाल्हि आहे छो न हलंदासीं वॾेरे सां ॻाल्हाईंदासीं तव्हां हलो घर हलो अस्सलामुअलैकुम वालेकुम सलाम मास्तर वे भूतार बाबा वठी आऊं हारी मास्तर तुंहिंजो कीअं अचणु थियो आहे रेस हारी ॾुखायल आहिनि मां वयसि पे स्कूल खां मोकल करे त हारनि चयो त असां सां गॾिजी रेस ॾे हल मास्तर ये कहिड़ी ॻाल्हि थो करीं हारी ॾुखायल मूं कहिड़ी पंहिंजनि हारनि खे तकलीफ़ ॾिनी आहे रेस हारियुनि जा ॿार स्कूल ई कोन था अचनि तव्हांजे सॼो ॾींहुं ज़मीननि में कमु था कनि ही पंहिंजे औलाद खे तइलीम कोन था ॾियारे सघनि ही तमामु परेशान लॻा पिया आहिनि हिननि जो को हल कढो मास्तर ॿार पढ़नि न पढ़नि तुंहिंजी पघार खड़ी आहे तुंहिंजो छा वञे ग़रीबनि जे ॿारनि सां ही मुंहिंजा हारी आहिनि इन्हनि सां तुंहिंजो न वञे तूं पंहिंजो कम सां कमु रख वॾो ॻोठु आहे
उन मां सिर्फ़ 5 ॿार स्कूल था अचनि। असीं रुगो पघार खणण कोन आया आहियूं, हिते ॿार पढ़ाइण आया आहियूं। रेस मास्टर सच थो चए, असां त जाहिल आहियूं, असांजा ॿार बि जाहिल थियनि जा। आचर तुंहिंजी आ मजाल जो तूं बि तो मूंसां ईअं ॻाल्हाई। रेस इहो आचर पादर पादर थो कराई। रेस असां पंहिंजो हक़ था घुरूं। तइलीम असांजो बुनियादी हक़ आहे। हमारे से हुकूमत न हलंदासीं त खाईंदासीं किथां? ये गुलामी बि गार थी मूंखे लॻे, रूह ते को बार थी मूंखे लॻे, दुनिया वॾी अयार थी मूंखे लॻे, ऐं मुंहिंजी क़ौम ॿार थी मूंखे लॻे। मास्तर हिननि खे भड़काइण वारो तूं ई न, तुंहिंजो बि बंदोबस्तु करणो पवंदो। खैर ताए काड़े वड़ो वञे कमदार मुंह मार कया वड़े जी बकरी कहानियां रात रमू कारे पिया वञो? अचरे मां वञूं था शमू वड़े जी बकरी चोरी कंदासीं वञी। रमू जेकर इहा ॻाल्हि आहे त मां तव्हां सां गॾु आहियां। तुंहिंजी ज़रूरत न आहे, बसि असां ॿई करे वञूं था। अचरा साहब ये काफी आऊं तुझे हलण जी ज़रूरत न आहे। अल्लाह ख़ैर करे, बाक़ी ॻाल्हि मूंखे घणी थी लॻे। वॾेरे जे चंबे में अची आ, या मारेनि या खारेनि। बहादुर हाणे छा सोचियो आहे तव्हां वोटनि जे बारे में? मास्तर हारी गुलाम हूंदो आहे ऐं असां रेस जे हुकुम जा गुलाम आहियूं। जीअं रेस चवंदो असां वोट ओॾे ॾींदा आहियूं। हारी गुलाम नाहे हूंदो। तव्हां पंहिंजी महिनत था कयो, तव्हां पंहिंजो पूरो था कयो, तव्हां वॾेरनि जा गुलाम नाहियो। ही उहो दौर कोन्हे तव्हां यारू ऐं फैज़ो जे चवण ते वोट ॾियो, दौर बदिलियल आहे। अदा बहादुर मास्तर सही थो चवे, हाणे असां वॾेरनि जे चवण ते वोट कोन ॾींदासीं। अचर बहादुर कुझु सम्झ खां कमु वठो, कुझु सोचियो पंहिंजे मुस्तक़बिल लाइ, पंहिंजे औलाद जे मुस्तक़बिल लाइ, हिन धरतीअ जे ख़ातिर सोचियो कुझु हिन मुल्क जे लाइ। धरती लुटण लाइ विड़नि चोर चूंडूं वरी वोट ॾींदड़ जे नादान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा? इन वॾेरनि जे पोयां केतिरा नसुल अञा तबाह ऐं बर्बाद कंदो तव्हां। मास्तर असांखे कुझु सोचणो पवंदो, असांखे पंहिंजे मुस्तक़बिल लाइ कुझु सोचणो पवंदो ऐं असांजो ईअं न त आईंदा नसुल असांजो ग़ुलामीअ में गुज़ारे। असां सॼी उमिरि ग़ुलाम थी गुज़ारियो आहे, पर असां हींअर सोचणो पवंदो त असांजो औलाद कुझु पढ़ी लिखी ऐं ग़ुलामी जे हिन ज़ंजीरुनि मां आज़ादु थिए। इहो मास्तर वरी हार के तो भड़काए, अञा ये नमूनो नथो छॾे, वॾी हिन हद करे छॾी वियो। हल रे मास्तर हल, ये तुंहिंजे नमूने जी ख़बर पइजी वेंदी। मास्तर उन्हनि ते वञी हारनि खे भड़कलाई पियो थो। मां वञा त हिन रेस खे ॿुधायां थो। वञी ॿुधाए पंहिंजे वॾेरे खे, कमदार हेल बि तो हक़दारनि खे कोन्हे हक़ ॾिनो, कुतनि खां बि किनो बिभ तुंहिंजो भोतार आहे। बाबा जो खैर कमदार खेर में अचण थियो आहे। एस बाबा खैर ना आहे। कमदार छा थो चई? खैर ना आहे? एस बाबा मास्तर पंहिंजे हारनि खे भड़कावे पियो थो। हारनि खे भड़काए थो? छा थो चवीं कमदार? एस मां अखें ॾिसी आवां त अखें हुते थोरो को हारनि खे भड़काईंदो। इनजी टेम सां मानड़ी करे छॾ, टेम सां मानड़ी करीस। चरियो थियो ई छा? मास्तर खे मानी न, मास्तर खे बदली कराईंदासीं, छो त हू तालीम वारो आहे। तालीम वारे में हथ विझणु ॾाढो ॾुखियो आहे। इन सां कुझु कयोसीं अॻिते हली मसला पैदा थींदा पंहिंजे लाइ बि। जाहिल माण्हू अॻे मारण बि सवलो। उहो त मां बि मञा थो त वाकई गवर्नमेंट जो मुलाज़िम आहे, पर ये शरारत वारियूं ॻाल्हियूं त छॾे ॾे न। रुगो हिन जी शरारतूं, स्कूल खे टेम घटि ऐं शरारत जे पोयां ॿार, इहा ॻाल्हि मूंखे नथी वणे।
चवी तॾीअं जा तारा ॾेखारे छॾियासि पर तुंहिंजो अखियूं आॾा थी अचनि होतार बाबा। कमदार तू परेशान छो तो थी? मास्टर आहे छा? मास्टर त मुंहिंजे ॾांहुं कुझु बि कोन्हे, हिनखे बदिली था कराए छॾियूं। तू परेशान छो तो थी? वञ हाणे मुंहिंजे लाइ मानीअ जो बंदोबस्तु कर। वञ वञ मुंहिंजी मानीअ जो बंदोबस्तु कर। शाबाश। रमू बकरी का भाली का खड़ी जा अरे से खबर पए तो दाणू खड़ी आन। वो कभी प्यार है हाँ निकलने देखो तो बढ़ रहा भाव उसी ने हारी नार तो मारे नहीं जान। हालू कमदार किथे आ? हिनखे न ख़बर ई न आहे अलाए छा मुंहिंजी चोरी थी वई आहे, हिको गुम थी वियो आहे। कमदार काॾे मरी विया आहिनि? रेस हाकिम खान जी चोरी थियल आहे। तूं किथे हेॾो नवा खाई? तोखे शर्म नथो अचे? जांच कई अथई या न अञा? रेस मां तुंहिंजे चोरीअ जे पोयां तोखां वधीक मूंखे फिक्र आहे। ईअं सम्झ त मुंहिंजी शइ वई आहे, तुंहिंजी वई आहे त मुंहिंजी वई आहे। छो त मां तुंहिंजो लीमक थो खावां रेस। ईअं सम्झ असांजे पटके में हथी थो अथनि। चोर मां पधरा करे वियो आहियां। चोर मूं इहे पधरा कया आहिनि जीअं मखण मूं वार कढिबो आहे, इहे चोर मूं पधरा कया कमाए। रमू ऐं शमू पंहिंजे चोरीअ में अथई। ॿिन्हिनि जो हथ अथई हिन बकरीअ कहाण में। बकरी जेका तुंहिंजी भली निकिती आहे इन्हनि ई काथी अथई रेस। कमदार इहो तूं छा थो चई? रमू ऐं शमू इहे जेके मुंहिंजा हारी आहिनि उन्हनि मुंहिंजी चोरी कई आहे? तोखे कीअं पक थी? इन ॻाल्हि जी ख़बर आचर खे पकी थी पकी। तसली वठ। आचर आचर जी ॻाल्हि कीअं थो करीं? आचर त मुंहिंजे बंगले ते बि मूं ते अछियूं ॾेखारियूं न। कमदार वञ हींअर जो हींअर मूंखे इहो आचर हथ करे ॾे। जबल खे शहर खे गॾु वठी वञ। इहो आचर मूंखे हिते खपे। आचर कहिड़ी बि हालत में इन्हनि खे मां सबक सेखारींदुमि। आचर खे मुंहिंजियूं चोरियूं कीअं था कनि। बाक़ी शमू ऐं रमूअ खे पाणे मां ॾिसंदुसि। ठीकु आहे न? जल्दी कर। रेस मां वञा थो हींअर। इन आचर खे गेले तुंहिंजे कदमनि में थो किराया। अहिड़ो इन सां हशर कजां जो माइट सुञाणी थी न। ठर कमदार ठर, हाणे खाली न अचिजां। बाबा साईं मां वञा थो। गेले थो चास वञी। जल्दी कर जल्दी कर।
चपल खान काल त ॿुध यार कल्ह जेको था आयोसीं न कम जो न निकितो। हा शेरखाना हा, वरी को ॿियो था ॾिसणो पवंदो। चपल शेर खान हेॾे अचो हेॾे। कमदार वेड़ो सॾे अला ख़ैर करे। कमदार जबल शेर खान लगे तो मुंहिंजो ख़ैर ना है। खलास मिलेगी वजह तो ये तारी कमे वडेरे था हां वडेरे था। अदा चलो ओ अदा चलो उधर से भैया अदा चलो लग अल्लाह खैर करे। आदरा शेर का है ये शेर वाली अतो आचर लगा दे अठो बोले तमा को लफे कोन छो। आदरे ते किते हुंदो यार हूं कोन ॾिठो। हेलो कमदार जेको खणलो अचर के न्यान पहुतो आ होतिया मठ रस पाजे कदमन में तो साईं दादागिरी तो करे रहता। अच्छा तू की एतरी मजाक तो रेस तो था वो जो अछूडू मिलन मुखे ताजी शिकायतूं खोड़ाइन पर जेको तो कल वारदात कराया वो जो बकरी वार मां चोरी कराई गई ॿुधा ॿुधा न तो सागत केर आहिनि ॿुधा कमदार चुप करे सा कमदार हिन खे पथ रखनि था हिन खे पथ सुक कर हां काबू थो करा दे पथ निकाल दे हालू पानी क्या थी वडेरा था तो न आचर है अब हे तो वठो हारी थियो दादा के उठक वडेरे हाकिम खान जी चोरी दिमाग खराब थी वियो अहिड़ो करे छॾींदोमांसि या त मरी वेंदो
या त सफ़ा चरियो थी वेंदो। अचर कर ख़बर हिते मुंहिंजी चोरी कई आहे तव्हां तोसां ॿिया केरु हुया? रेस मूंखे का ख़बर न आहे, मां भेड़ो ई आहियां। मूंखे सभु ख़बर आहे जेके मुंहिंजी इन चोरी में वारदात में आयो न दुनिया मोला तुझी पापिया करे जुल्म अनान पापिया 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 साडे दुनिया मोला तुझी पापिया 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 साडे दुनिया मोला तुझी पापिया दुनिया मोला तुझी पापिया दुनिया मोला तुझी पापिया करे जुल्म अनान ढापिया पापिया पापिया साडे दुनिया मोला तुझे पापिया 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 साडे दुनिया मोला तुझे पापिया को जंजीरन में जकड़लवा कोई फांसीअ ते लटकलवा माण्हुनि जा हथ बमाए गोलियो माण्हुनि जा हथ बमाए गोलियो मां उन जो क्यों खाली झोलियो नोटन ते इंसान थो विकजे अंदर जो ईमान तो विकजे धरती के दी सुहणिया पर सूरन मंज हयातिया पापिया पापिया ॾाढी दुनिया मोला तुंहिंजी पापिया 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 ॾाढी दुनिया मोला तुंहिंजी पापिया खुदा खुदा रेस ॿुधाईंदो रमू ऐं शमू तुंहिंजी बकरी काथी आहे या मूंखे ख़बरवार हुयसि मां खबरवार हुई है ना तो रेस सां हकीकत छो न कई छो न कई जज़्बन जे इज़हार पे काती जबल खोलो हिन धरतीअ जो कई न्याणियो हिन धरतीअ जो कई न्याणियो घर जे खोलीअ में के ॼाणियो तव्हांखे जबल लगे तो भाई चयो थी आहे लेके खणी उछलायोस जे मरी वञे त कुत्तन खे खारायोस जे बची वञे त मालिक वञी पापिया ॾाढी दुनिया मोला तुंहिंजी पापिया 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 ॾाढी दुनिया मोला तुंहिंजी पापिया खार पजियस तोखे छा थियो ही ज़ुल्म कंहिं कयो आहे तोसां ज़ुल्म कंहिं कयो मां किथे पुगां अदा तोखे छा थियो अदा कहिड़ी अदा ही तोखे छा थियो अदा
जुल्म असां कहे कयो था असां नहीं तो जुल्म कहे कयो था हुकुम भोतार खेर में घुराई जबल ऐं शेर खान जी बता की जिन ने मुंहिंजी चोरी कई वञो शमूअ खे अहिड़ो त मौत ॾियो जो यादि करे ऐं इन रमुअ खे ऐं पाण थो ॾिसां अंदर ठीकु आहे न भलो चाहिए रेस शेर हितां न तो वठ दे परियां फ्री चीज सा घेरो क्यों अचई तो शेर छथो थी इन एॾो भॼावा हिनखे सोलो थोरे छॾिबो हिनखे तड़पाए तड़पाए मारबो रेस भलो की तेने गद्दार के कुत्ते में बाजो जी कयो दे अशर वठ कमदार कमदार हुकुम रेस इलाश वञी कंहिं पिले लॻा ऐं चिंटा हिते रत जा दाग जेके आहिनि इहे धोई छॾ रेस मां इन लाश के हींअर जो हींअर ज़मीन जे हवाले थो करे छॾियां बाक़ी हिन ते मां मिटी रखे इंशाल्लाह वार साहब यादि थो छॾियां कमदार मां वञा थो हींअर ताक़त रत जो दाग हिते हिकिड़ो बि न हुजे ठीक है रस्ता हलो बंगले ते मां ढके थो छॾियां अरे रोशन ही टेम खाटीअ जो कमदार पंहिंजी महिनत था कयूं पंहिंजी मज़ूरी था कयूं खाटीअ जे रोशन उहा ई पई आहे हितां कहिड़ो था कमु कयो छो खल लाराणी छो खल लाराणी गरीबा जा ॿार हकम खान खल उडोड़े छॾींदई सारी त सारियूं रही पयूं आहिनि पंहिंजी झिरकियूं काव कुता खाईंदा अथनि पतो लॻे इहे रोधीअ त तूं हशर कयो आहे छा तेरे मथो खाधो कमदार सॼो ॾींहुं महिनत करे करे हसल सां कुझु बि कोन थिए असां जे कुतरा को लोणियूं वठा चमचा भेणा चमचा रोशन कमु कयो ई कोन था
कमु तव्हांजो मां ॾिठो त को न को गुॾा न को था को छबर मारियो बनीअ जी इहो तरीक़ो तव्हांजो को बि न आहे वॾो बनीअ खे ॾिसी रहंदो मूंखे थो पाथर हाणे इहो कमु था कयो तव्हां रुॻो वतो था घुमंदा फिल्मूं ॾिसंदा होटलुनि ते इहो तव्हांजो तरीक़ो आहे कमदार सॼो ॾींहुं असां कयूं महिनत अन्न लाइ अचूं वॾेरो असां अन्न कोन रहे असांजा बच्चा बुखे ते घर वेठा आहिनि छो असां ग़रीब आहियूं तॾहिं वॾेरे खे चईसि असां अन्न ॾे ग़रीब मिसकिन आहियूं मुंहिंजा बच्चा बुख वेठा आहिनि सॼो ॾींहुं लूंडियूं लताड़ियूं सॼो ॾींहुं महिनत कयूं 12 महीने असांखे बचनि लाइ फसल कोन मिले छाजे करे यार जे रोशन ॻाल्हि कई अथई बचड़नि जी अच त पोइ मां खणी रेस खे मिंथ कर थो करे वठी थो बचनि लाइ यार बचड़ा बुख ते अथई बुथ निमाणो करे अनड़ो थो करे मूंखां चङो पोइ ठीकु आहे उते अचिजांइ पोइ तारे ते अचिजांइ ज़मीनुनि ते उते ज़मीन ते रेस बि शाम जो अची वेंदो तोखे मां अनड़ो वठी ॾींदुसि मां रेस खे मिंथ मड़ कंदुसि ठीकु आहे न भाउ हल चङो मां हलां थो पोइ पर अचिजांइ लाज़मी हा ठीकु रोशन तो जेको न मूंसां ॻाल्हायो आहे तूं रुॻो अचूं ते उतारे ते तोसां जेको हशर मां कराईंदुसि तोसां जेको हशर मां कराईंदुसि दुनिया ॾिसंदई दो वारी फिर निकली हसी एक हाथ हवा विच दूजे च गिलास ते मैनू नहीं पता सी गिलास च की बट हौली हौली लक नु घुमा के नहीं मास्तर काॾे निकितो ई कर ख़बर पइजी वञी थो जा वापसि बदिली कराए छॾियो मां न तव्हां मास्तरनि खे कहिड़ी ख़बर आहे ज़मींदारनि जी वॾेरा हाकिम खान तो पंहिंजी हार तस्लीम कई आहे इन जे करे मुंहिंजी बदिली कराई अथई जेकॾहिं मूंखे हिन ॻोठ में रहण ॾियां त मां पंहिंजे अखियुनि सां तुंहिंजो हशर ॾिसां हा मास्तर अहिड़ी जाइ ते बदिली कराई त मां जो ॿोलियो बि न लभंदे आयो ही तूं ग़रीबनि जो मथियो थियण समुंड जो मां बुखार न आहियां ककर पलव में छॾनि छुपाए अदीब अख जो उॿार आहियां सुकी वञा त बि लिकी न सघंदुसि रेस जूं मिल्कतियूं आहिनि शाही सभु रेस जूं आहिनि वाक़ई ही दौलत शाही बंगला जागीरूं तव्हां जूं आहिनि वाह वॾेरा तुंहिंजी शाही बिलो आहे ॼण खीर जो आहे तोखे कहिड़ी ख़बर हारी ऐं ग़रीबनि जी हारी सभु वीचारा ईअं ई कई ठीकु आहे न मास्तर छा यादि कंदे वॾे जे ज़ुल्म खां असांखे राति राति हितां छॾिणो पवंदो लॾणो पवंदो असांखे हितां वॾे ज़ुल्म करे छॾनि असां ग़रीबनि सां वॾा ज़ुल्म करे छॾनि असांजो जेको औलाद आहे तालीम खां महरूम आहे असां महिनतियूं करे करे पंहिंजा खून पसीना जेके बि विहाया आहिनि वॾे को बि क़दुरु असांजो न आहे को हींअर असांजो उस्ताद जी ॻाल्हि सॼी ज़हन में असांजी बि फिट थी वई आहे असांखे हितां लॾणो ई पवंदो तव्हांजो जेको प्रोग्राम हुजे तव्हां सां गॾु शाबाश पुटनि खे वाड़े वारे से हक़ मकान तुंहिंजा गुता मोला हयाती जी बाक़ी शौक़ ते वॾा पियो थो करे तूं जे अॼु हिन कुतरनि सां कमदार पियो थो मुश्किल मज़ाकूं करे बसि पुट लधे जा पुट तव्हांजी मां वो वेठी अथव पुट अच पुट
वाह अरे सब तुझा कुत्ता पालियल रुगो पे कुत्तन के खीर ॾींदो थी मां जो नसवारी पूरी ला मुथा जा कुछ मुंहिंजो भक्का खीर ढुकयो पर मुखां खसियो कुत्तन के प्यारे वेठो पर हाल तुंहिंजा शौंक़न वरी आयो ई वरी पायो हेॾे तरस हथ पुट रे सब तुझा कुत्ता पालियल शौक़ सी करे यानी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम खुदा कराओ खुश है वो खुदा कराओ खुश है खैर 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 लॻो पिया खुश आहियो खैरा कीअं तबियत कीअं चढ़ थिया आयो त खैर में ई न कमदारा मां वॾे आयो आहियां हली मां ग़रीब मिसकीन आहियां सॼी उमिरि वॾे असां हार पकियो आहे तव्हां वॾे खे चयो महिरबानी करे मुंहिंजा बच्चा वठण बुख ते कुझु अन्न जी मदद करे महिरबानी करे वॾे खे तव्हां चयोसि रोशन अन्न खोड़ अन्न रुगो रेस खे अचण ॾे पोइ त जेको अन्न घुरी थो ओतिरो जी बसि अचण वारो अथई फसल बि तव्हां ॾाढो ॾिनो वॾे खे साईं अन्न लाइ तोखे जवाबु न ॾींदो चुप न रुगो अचे कम करे राठो घबरा न रुगो रेस खे अचण ॾे अची रेस बचियो रेस अचियो हा वार अचियो रेस रेस खुश आहियो रेस में कमदार वे रेस में सामने यो रोशन यो बाबा कमदार कीअं आयो आहे बनीअ ते सही तोड़िया वा कहिड़े कम सां आयो आहे ॾिस चए थो त मुंहिंजा बच्चा बुख ते आहिनि अनड़ो खपे ऐं बच्चा बुख ते आहिनि जी ॾिस हिनखे अनु खपे अन लावा रोशन कर ख़बर तोखे अनु खपे ॾिस मां बंगले ते कोन अची सघियसि इन करे मां आयुसि कमदार ॾे मुंहिंजा बच्चा बुख ते आहिनि कुझु अन्न जी ॿोरी थी सघे न महिरबानी कयो ॾिस ॾिस मां हिनजी मानी करां ठां तूं हिनजी मानी छा कंदे कमदार हिन जी मानी त आऊं कंदुसि न हिन जी मानी जो बंदोबस्तु आऊं थो कयां पंहिंजे आतारे ते आयो आहे हिनखे सुठे नमूने सां मानी खारायां थो तूं छो थो परेशान थी रोशन तव्हां मुंहिंजा बच्चा हो तव्हांखे मां मानी बि खाराईंदुसि अन्न जी ॿोरी हिकु छा ॿ ॾींदुसि परेशान छो थो थी तो मुंहिंजी महिमान नवाज़ी ॾिठे किथे आहे तूं त अॼु मुंहिंजे उतारे ते आयो आहीं हूअं त सदाईं ॿनियुनि ते मुलाक़ात थींदी आहे तोखे मां मानी सुठे नमूने सां खारायां थो तूं हीअं कर ओॾे हल मुंहिंजे बंगले ते उते हली तोखे अन्न पुॼायां ऐं मानी बि खारायां शाबाश मां अचां थो तुंहिंजे पोयां रोशन तूं त भेण वॾो ख़ुशि नसीब माण्हू आहीं जो रेस जे हथनि जी मानी थो खाई तूं हिकिड़ो वार शख़्स हारी जंहिंखे मानी थो हथनि पंहिंजनि सां खाराए न त रेस कखे पाणी बि कोन पीआरींदो आहे ऐं तुंहिंजे करे रेस पंहिंजे नौकिरान खे दाॿो ॾेई मानी सुठी ठाहे थो थी सघे मतिलबु मुर्गी मच्छी ऐं ॿ टे आइटम ठाराए वठी वारे वारो रोशन ख़ुशि नसीब माण्हू चङो खाधो तुंहिंजे करे असां खाईंदासीं ॾिस तव्हांजी वॾी वॾी महिरबानी तव्हां न थोरा कयो मुंहिंजे मथां तव्हांखे अलाह ख़ुशि कंदव
मानी तो खाए है मुझी रेस हकम खान जी मानी तो खाए कुत्तो के जाए जो इन्हनि खे इहा ख़बर ई न आहे त रेस हाकिम खान आहे छा जंहिं रस्ते सां वेंदो आहे उते हारी त छा पर वलटिण कुत्ता ऐं कुकड़ बि हुन खां लाराईंदा आहिनि ही अची तो मूंखां अन्न वठे मरी वियो कुत्तो कंहिं जाइ जो वठ कमदार सत मानी त हिनखे भली खरा छॾी कमीणू कंहिं जाइ जो हिन सॼी उमिरि खाधी मिर्चनि जूं चटणियूं ऐं वॾेरे जूं मानी थो खाए थिक कई खड़ अथसि कमदार इन लाश जो वञी बंदोबस्त कर लाश इहो हिते ठिकाणे ते न हुजे लाश गुम करे छॾ इहो लाश ईअं सम्झ हिते दफ़ना छयमि हे तो कुत्ता जे धारियां इहो लाश हिन कुतनि खे था ॾियूं लाश ईअं सम्झ त ख़तमु थी वियो बाक़ी जेके हॾा आहिनि न इहे खणी मां किथे कंहिं खॾड़ीअ में पूरो थो छॾियां ॾिसो हुकुम खपे तव्हांजो अफ़सोस केॾा गुनाह कया आहिनि वॾेरे जे चवण ते ॾाढा मासूम हारी बेगुनाह माण्हू वॾेरे जे चवण ते अची मारिया पर न मुंहिंजा मौला मूंखे माफ़ कजांइ इन ई वॾेरे जो मां ख़ात्मो करे सघां इन्हनि हारियुनि सां गॾु थी करे वॾेरे जो अंत आणिया हक वॾा शेरखाना वे शेरखाना वे देता हाल वाला जबल कहिड़ी सोचन में वेठो खैर ता है शेर खान केड़ा तो हवाला पुछी यार दिल भजी पई आ वडेरे चवण त लगी ॾाढा ज़ुल्म कया आहिनि जबल इहा वरी तू कहिड़ी तो ॻाल्हि करे शेर खान वडेरे जे चवण ते ॾाढा ग़रीब मज़लूम हारीअ सां बेगुनाह माण्हू मारिया हाणे इन्हनि ग़रीबनि हारनि सां गॾिजी इन वडेरे जो अंत आणींदासीं जबल खड़े सां वेठा गदारी इहो मां बर्दाश्त न करे सघंदुमि शेर ज़ुल्म जो साथ ॾींदे वडेरे जो साथ ॾींदे हटी परे थी जबल मूंखे थेला तो नी तो कहिया ख़बर हुजे शेर खान शीं आ शीं शेर तोखे बि इहा ख़बर आहे त जबल जिन आहे जिन माण्हूअ खे मारे या उनखे खारे जबल हाणे तोखे ॾिसण तोसां हिसाब किताब सुठो थींदो हले वञ तव्हां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जमाल अच वे ठीक आहे ख़बर चाल ख़ुशि थो बस छा तो पुछी ॾिसी वठो अलाह ख़बर न आहे असां सां इहो ज़ुल्म कंहिं कयो आहे हाल वाल जे पुछी थो तेन सॼी हक़ीक़त जी मूंखे सॼी ख़बर आहे तोखे ख़बर आहे हौसलो कजां दिलि ते पथर रखणो पवंदई तूं मूंखे पंहिंजो दुश्मन न सॼण सम्झंदा सॼण इन में मुलवस रईस जो वॾो हथु अथई रईस हाकिम अली खान जो हुन पंहिंजा वाठा जबल ऐं शेर ज़मीन तां खणी आया तुंहिंजे भाउ खे मूंखां रहियो न थियो मूं चयो त पंहिंजे दिलि जो हाल अहवाल भाउ बहादुर सां करे अचां भाउ बहादुर तोसां वाक़ई वॾो ज़ुल्म थियल आहे पर हिकिड़ी मुंहिंजी नसीहत बि अथई इहो कमु होश सां वठिजांइ जोश सां न मुंहिंजी तोखे ज़रूरत पए हक़ल कजां हर ॻाल्हि में हर साथ में तोसां मां गॾु आहियां वॾेरो जेको ज़ुल्म बड़ो करे न इनजो इंशाअल्लाह गॾिजी अंत आणींदासीं पर थोरो जज़्बाती न थी हिन ॻाल्हि ते इहे ॻाल्हियूं मुंहिंजे ज़हन में रखजांइ अदा जमाल अगरि मुंहिंजो भाउ हिन ॻोठ में न अचे हा त चरियो न थिए हा पर रईस एॾो ज़ालिम असां हुननि जा बच्चा आहियूं असां हुननि जा हारी आहियूं
हिन असां सां एॾो ज़ुल्म कयो आहे। अदा जमाल ॾिस मुंहिंजो भाउ अञा ताईं सही नथो अचे। अलाए कहिड़ो ज़ुल्म कयो अथई, अलाए छा असर कयो अथई जो मुंहिंजो भाउ चरियो थी वियो आहे। हाणे त कम जो ई न रहियो। हा ज़ुल्म लॻो पियो ॾाढो। हार पियो बि कनि ज़ुल्म ॾिसी थो। इन ज़ुल्म खां तंग थी सभु गॾिजी हारी हिते लॾ पलाण करे वञूं यार। हिते त मरी वेंदासीं असां। बाक़ी ही जेके बेगुनाहनि जा खून ज़ुल्म थी वियो आहे वॾो। वॾे जो अंत कीअं आणियो? हिकिड़ी ॻाल्हि नोट कई, वॾे ताक़त घटि थी वई अथई। जबल टुटी वियो अथई वॾेरे खां। वॾेरो हाणे कमज़ोर थी वियो अथई। मतां असांखे इहो फ़ाइदो ॾेई वञे। अदा जमाल लॻे थो त असांखे ही ज़मीनूं छॾणियूं पवंदियूं। अदा बादल मूंखे देरि थी थिए, मूंखे कंहिं कम सां वञिणो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, इहो राज़ ई राज़ रखजांइ। हिकिड़ी ख़बर तोखे, ॿी ख़बर मूंखे, टी अलाह खे। ठीकु आहे? मूंखे इजाज़त ॾे। ठीकु आहे। अलाह ख़ुशि करे। अलाह। शेरखान तू अकेलो कॾहिं की जबल के कमदार जबल खान गदारी कई यार ऐसा था। हाणे हो बहादुर खान सां मिली वियो आहे ऐं हुनखे दिलि में रहम अची वियो आहे ग़रीबनि लाइ। मां रेस सां गदारी नथो करे सघां। हाँ बहादुर सां मिली वियो? बहादुर असांजो हारी उन सां वञी मिलियो? हाँ पोइ इनखे मां ॾिसी रहंदुसि। इनजी मां खल इन वॾेर खां लाराईंदुसि। इहो सवत न ॾींदो। ठीकु आहे। आज़ाद अॼु ॻोठ वारनि प्लान ठाहियो आहे त पाण खे रेस जे ख़ौफ़ खां लॾो खणणो आहे। राति में लॾो ऐसा न तव्हां वञो न वञो, मां बाबा राति निकिरी वेंदुसि पंहिंजा बचड़ा वठी। मां हिते कोन रहंदुसि। पेती खणिया ठीकु आहे पुट, सुठो के निकिरणी कयो। हलो हलो हलो। जल्दी क्यों रेसा के ना खबर है? हेलो बाबा काडी हेलो हिक्का नहीं क्यों बाबा? हेलो हेलो आजाद रात जो गाड़ी निकता हो जुनेद असां वञूं था ॻोठ छॾे। रेस सफ़ा ज़ालम लॻो पियो अथई। हलो त निकिरण जी कयो। ॾाढा माण्हू मारिया अथई। असां मिसकिन ग़रीब निकिरण जी कयूं। काॾे वेंदासीं? हिन रेस खां केरु बचाईंदो असांखे? असांखे न अन्न न ॿारो न ॿनी, वेंदासीं काॾे मिसकिन माण्हू। बाबा हली त हल। आज़ाद तव्हां वञो त भली वञो, मां न हलंदुसि। मां हिते सही आहियां। जुनेद रेस खे न ॿुधाइजां। माशाल्लाह हलूं था। मां कमदार खे त ॿुधायां। निकिरण ई कर। मां मन रहियो, मां बंदोबस्त करे जगह ॿी अचां थो। बाबा जल्दी। ठीकु आहे पुट, ठीकु आहे।
कमदार अली मां केर त आहे सजाद लॾो खणी वियो सजाद लॾो खणियो हा रात जी रात में निकिरी वियो इहा हिनखे जुरत कहिड़ी थी वई त रात में ट्रपर खणी वियो हिन त कूड़ त कोन थो ॻाल्हाई मां सच थो ॻाल्हायां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां हलो रेस बाबा किथे हे जेको सजाद आहे न पाण हारी गोठारो इहो निकिरी पियो थो वञे रात में ट्रपड़ खई पियो थो वञे काॾे थो वञे अलाए बसि ख़बर ई कान्हे रात में निकितो आहे कमदार पोइ तूं छा थो करी बाबा मूंखे हींअर अची ॿुधायो छोकिरी हिकिड़ी कमदार ॻाल्हि ॿुध पकड़ के क्या अब सुतो पियो मुंहिंजे भरिसां ये कर हा अॼु राति जो मां न अची सघंदुसि वठ हिनखे पकड़ के हा जल्दी बसि इहो हींअर जो हींअर मूंखे मारे ॾियो इहो बेखुटको थी वई रहे तूं अहिड़ा चाकुनि जा वार कईसि अहिड़ा वार कईसि बगड़ खां माराए छॾ बाबा साईं मां त चवां तूं रत में ॻाढ़ो ॾिसंदे ॻाढ़ो रुगो बगड़ खे उथारे मां ठीकु ख़ुदा बगड़ उथी कमदार जी मां खेत आहे जेको त सजाद आहे बाबा साईं हारी जी रात में ट्रपड़ खणी वञे पियो उथी छो त बाबा साईं चयो आहे रात में हिनखे पूरो करे बुझो न इहो आहे वञ मां बगड़ हेॾे अच कमदार अली मां पहुतो हेॾे अच जबला अॼु तुंहिंजो मौत आहे मौत बहादुर मां त तोखां माफ़ी वठण आयो आहियां पंहिंजे बाप तुंहिंजे माफ़ी बहादुर मां तुंहिंजो गुनाहगार आहियां माफ़ी ॾे मां तोखे माफ़ी ॾियां तो रेस जे चवण ते मुंहिंजे भाउ खे चरियो कराए छॾियो आहे अञा ताईं त तूं मां तोखे माफ़ी ॾियां अदा बहादुर इन ज़ुल्म जो मां तोखे अदालो ॾियण आयो आहियां न छॾींदुसि मां होश कर यार छा थो करी इहो बहादुर होश कर हिनखे मां कीअं छॾे ॾियां तकड़ न कर हाली तकड़ न कर हिन मूंसां वॾो ज़ुल्म कयो आहे ठीकु आहे हिसाब किताब कंदासीं पाण थधो जबल तूं भले वञ हाणे तोखे इजाज़त आहे तूं वञ तकड़ न कर अदा बहादुर मां सभु सम्झां थो तोसां वॾो ज़ुल्म थियल आहे अदा जबल खे वॾो पछताव जमाल मुंहिंजो भाउ चरियो थी वियो ऐं तूं थो चवीं त हिनखे मां छॾियां केरा इन ॻाल्हि खे पोइ ॾिसी था मां मञा थो वञ भेण जा पुट हिन त असां चेरनि में अड़जी वियासीं सुबुह साण अची मगज़ में लॻायो छाती में तो खा सका असांजे मथे खया चरिया त अञा तव्हांजे कंठ में लॻंदा चरिया तूं कोन खे चयो मूंखे चयो त तव्हां हाणे परे थी चेरा हेॾा पादर आया मां पोइ बि दोस्त सम्झे कोन छो त असांजे कंधे में जी पिया हो
पर छेड़ सका असां के तेरा तेरा दिमाग ते क्रैक किया बे तहां तेरा संजला तो पर की लठ ने कड़काई मथे में आदा हलियो आदा जमाल हलियो आडे इते बिठो ही जा आदा जमाल मुझी जुई में खैर ता है हादा खैर में अचण थियो कुछ तो सा कचेरी पानी मोसा कलाणो हो बाकी रही गाल बहादुर के ॾाढो तुनी दुख पर मूं ने के समझाए छॾियो अज मैं भी समझायो मास अदा जमाल हारन जो ए बहादुर जो मुखे ॾाढो दुख आ छो जे इन ही वडेरे सां रही करे ॾाढो हारन ते ज़ुल्म आंदो हाणे मुखे इन ॻाल्हि ते ॾाढो पछतावो आ हाँ जबल पहिरीं त मूंखे शेर किराए ॾे शेर किराए बहादुर जे कदमनि में हण त जीअं बहादुर खे यकीन थी वञे तूं असां सां गॾु आहीं वॾेरे जे अंत में अदा जमाल जबल खान तोसां वाइदो थो करे त शेर खान तोखे बहादुर जे कदमनि में आणे ॾींदो छो जे जबल जिन आहे जिन या मारे या खारे वॾेरे पलांत रहियल आहे मुंहिंजो पर मां अकेलो थी पियो आहियां पर जबल तॾहिं खां इहा टोपी मुंहिंजे मथे ते उभती पाती पई आहे घुमंदो थो वठां जेसि ताईं मां वॾेरे जो अंत न आणींदुसि न तेसि ताईं मां इहा टोपी सिधी कोन कंदुसि भले पोइ मुंहिंजे भाउ जे खून जे लाइ भले पोइ मुंहिंजो सिर छो न हलियो वञे वडेरे तोखे बि न बख़्शो उनजो ख़ासि माण्हू आहे तूं त पोइ बि उन तुंहिंजे भाउ खे मारियो वॾो को वॾेरो ज़ालिम आहे कहारी आहे पर ता तूं फिक्र न कर असां गॾिजी थी करे इन वॾेरे ज़ालिम जो अंत आणींदासीं मूंखे इजाज़त मूंखे त बहादुर सां मिलणो आहे पर बहादुर खे हलवान कयां मोकिलाणी कान्हे अला मदद अला मदद राजन की अचण थियो हो शौक ॾिसंदा थी रेस जो हा चो चो बोल हलो 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 क्या माल कौन की जा करी तुझे हाकिम खान जी पर बकरियों भलियूं कोन अथसि नाम बड़ा जी वीरान असांजे रेस जी बकरियूं ॾिस त हली ख़बर पइजी वञे ज़माने जी तव्हांखे असांजी बकरियूं अहिड़ियूं भलियूं आहिनि राजन थधो थी बि त न तोखे मां ॿियो बि शौक़ु ॾेखारियां थो अञा उहो त शौक़ु ॾिठो किथे आहे रेस हाकिम खान जो रेस जा हर ॿधा पिया मूंखे ॾेखार मां इन लाइ राजन ही थई रेस जो शौक़ु ॾिसो वञ दीदार कर थोरो ॿ टे दफ़ा अंदरि थई सही आहे राजन इहे ॾिसो रेस जा मोर
बेड़ो बड़े खाया पाडू ही पाडू आए 1.5 लाख रुपए में अगर बकरे जी तो गिला पे करी और ही तो वणियो जन सही है पूरो 1.5 लाख खाया गई जो तो मैं तो के बिल में देखाया आज देखा इने किधर कर देखा राजरे मेरे सजी 5 लाख रुपया खाई आई थी अञा बि चई थो त रेस जो शौक़ु न आहे बाबा मुझे रेस जो शौक़ु अञा वधीक आहे माने शौक़ु तोखे न आहे वणियो न हल दीदार त कई अरे मथां आज तूं वेह मां तुंहिंजे लाइ पाणी खणी पाणी खणी हा मेहरबानी मेहरबानी हरण ॾिठई पाडू ने तुंहिंजे खाई हाणे त शौक़ु वणियो मुंहिंजे रेस जो शौक़ु मूंखे अञा न वणियो मुंहिंजे रेस जो शौक़ु अञा वधीक आहे वधीक माने न वणियो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम रेस थी वई बाबा के हमदार मेहमान जो तारफ करा तो सही मुझे दोस्त आरांजन तुझे शौक़ ॾिसण बाबा खैर हमदार शौक़ मुझे सही ॾेखारे थी हाणे खे ॾेखारे मां का शइ मूं न पंहिंजो शौक़ मुंहिंजो ॾिठई रे साकुम खान तुंहिंजो शौक़ु मूंखे अञा न वणियो मुंहिंजे जो शौक़ु अञा उहो दीदार वॼा कमदार मान के मानी खारा सुठे नमूने सां रे खायो आहे हाज़िर मानी मुझे छड़िया बस 5-10 मिनट वडा रांजना हमदार मुझे छड़िया तव्हां मानी खायो आराम कयो आराम कयो माता जी ने ॻाल्हाइण त थोरो उथी पियो ठीकु आहे ठीकु आहे सुनो आराम कयो साकम खान जी ही अची तो मुझी तॾे ते मुझे जानवरन जी खिला करे मुझी मेहूं सही न आहिनि मार सही न आहिनि फरण सही न आहिनि चया थिया आहिनि उनखे ख़बर ई न आहे त रेस हाकिम खान आहे छा कमदार लाश रात जो रात में खणाए छॾ हिते मूंखे हिकिड़ो रत जो दाग नज़र न अचे लाश तां वञे हलियो गुम थी रेस जी तो किला कर मरियो सुठो थी विसरा जब्बल जेकियूं ॻाल्हियूं तो करे न दिलनि मां बाह कढी छॾी थी बाह हाणी जब्बल खे बि सम्झाइणो पवंदो त शेर शींहं आहे शींहं फिर कान वेठो चालाई पो उथ अॼु हिनखे सबक सेखारियूं
त कीअं शेर खान सां हिन वेर पातो आ? शेर खे मथे में तिॾा वो चुप करे न वेहंदो। जे अगरि इनखे तिॾा त इन जी तिॾ कढंदासीं। शेर बीर हिते बीर, कोई ख़बर ना आहे त ये जबल जी जो आहे, जबल जी जबल जिन आहे, जिन जेको माण्हूअ खे मारे उनखे खारे। बीरत ही ऐं बीर जबल जुए में ॾाढ थो करी, खण पंहिंजे भाउ खे रलीअ में वेड़े अचाई थी। जबल शेर खाने मारू वेही अच त हमलो कयूं अच। खाने माण्हूअ खे जख्मी कयो अथई, न तोखे छॾींदुसि जबल। बहादुर ही मुझो दोस्त आ, तुझो दुश्मन आ। हाणे ही जाने तू जान, पांजी अलड़े वाई थई। ठीक है जबल खान, बस जानी मां तोखे एतिरो आसान मत मारिया। न न न शेर खान न। शेर खान की या की? शेर खान के ये मारी दे। शेर खान सिंह या सिंह। मां तोखे ईअं न छॾींदुसि। चल बड़ा खैर बेर शायो सुठो कम भलो करे छे, शेर खे पूरो करे छे। दा जबल तो पंहिंजो भलो दोस्त मुंहिंजे हथां मारायो आहे। मुंहिंजे अंदर जी बाहि अञा थधी न थी आहे। जेसि ताईं न वॾेरे जो अंत आणींदासीं तेसि ताईं सुकून सां न वेहंदासीं। अदा बहादुर वॾेरे हाकिम खान ताईं पुॼण जी कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। वॾो ज़ालिम आहे ऐं ताक़त वारो आहे, उन ताईं पहुचणु एतिरो आसान न आहे। अला जबल जीअं त रेस जो असां हिकिड़ो त कपे छॾियो आहे, जेको न शेर पाण मारियो आहे। बाक़ी रहियो बघड़, बघड़ खे न पूरो करे छॾंदासीं त रेस जा 2 हथ कपजी पवंदा। अदा जमाल अगरि जॾहिं बघड़ मरियो त रेस खोखलो थींदो, खोखलो, ऐं उनखे मारणु पोइ आसान कमु थी वेंदो। अदा जमाल इन बघड़ खे मां मारींदुसि, मां। पर तुंहिंजो साथ असांखे खपंदो, छो जे
ठिकाणनि जी ख़बर तोखे आहे। भला बगड़ जो ठिकाणो हथ करण मुंहिंजो कमु आहे, पूरो तूं कजांसि। रेस खे हाणे ख़बर पवंदी त ग़रीबनि जा सीना कीअं चीरबा आहिनि। चाकू हलाइण सोला आहिनि ग़रीबनि ते। सुम्हंदी हुनखे आउं जी का ख़बर ई कान्हे का। कहावत कान ॿुधी अथई बहादुर, आह ग़रीबा कर खुदाई। जॾहिं न वरे जे मथां कहर नाज़ुल थींदो पोइ ख़बर पवंदी राजा वरे न खे त ग़रीब जी आह के। अदा जबल अदा जमाल पोइ वॾेरे ऐं कमदार खे गॾिजी मारींदासीं। बगड़ जे ठिकाणे ते पाण पुॼी त विया, पर सिधे नथे खां अॻु में पुॼणो आहे ठिकाणे ते, उनखे उते पूरो कंदासीं। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि, मां बगड़ खे कढां थो, ईअं न थिए जो बगड़ मथां मुंहिंजो शिकार करे वञे। जमाल बगड़ खे कढणु तुंहिंजो कमु आहे, हुनजो शिकार करणु असांजो कमु आहे। जमाल टेम सां कढीसि शिकार गॾिजी कंदासीं, ईअं न त राति थी वञे। जल्दी बगड़ जो शिकार करणो आहे, निकिरो निकिरो निकिरो। बहादुर जबल बगड़ ठिकाणे ते पुॼी आऊं, होशियारी कर। मां हींअर बगड़ खे वञी कढां थो, ठिकाणो त ओयो मां निकिरां थो, ठीकु आहे। पकड़ खाने को कहाँ जाई मौत तो तुझे आज बगड़ पूरो पूरो कयो पूरो कयो। मैं थे तो नहीं बस टाणी पूरो क्या कमदार किथे आहे? कमदार नज़र ई कोन थो अचे। वैसे कमदार बनी तो हूंदो, क्या कमकार था लॻो पियो हूंदो। यस बाबा ज़ुल्म थियो। कमदार छा थियो? यस बाबा ज़ुल्म थियो, कहर थियो। पंहिंजो शेर ऐं बगड़ मारिजी आ। कमदार छा थो चवीं? शेर ऐं बगड़ मारिजी आ? कंहिं मारिया आहिनि? ॾिस बहादुर ऐं जबल ऐं जमाल इन्हनि मारे विधो। कमदार बहादुर जबल ऐं जमाल, इहो कहिड़ो जमाल? ॿुधा ॾिस उहो जमाल यादि कर कंहिं टाइम उनजो तूं भाउ मारियो, उहो जमाल हाणे इहो माण्हू मूंखे भरी थो करे। कमदार जमाल, हाँ ताक़त वारी ॻाल्हि सही आहे। कमदार खालू किथे आहे? खालू ज़मीन आहे उतारे ते हूंदो।
कमदार वन खालू खे वठी पहिरें त इन जमाल खे पूरो कर। जमाल मरी वञे बाक़ी जब्बल ऐं बहादुर इन्हनि खे पोइ ॾिसंदासीं। हा बसि वञां थो मां। हा हलो जी कमदार। इन जमाल सां अहिड़ो होशियार कजांसि सिधी गोली चइसि गोली आरो बाकी मुंहिंजो निशानो कॾहिं बि छुटंदो न आहे। अड़े वठी जा मथे दुश्मन मुंहं में हेॾे कमु हा जमाल खे पूरो कयो। बाक़ी रहिया बहादुर ऐं जबल इन्हनि लाइ रेस ई काफ़ी आहे। तके तके ठगा कटाई वॾेरे खे हाणे न अचे छो जो वॾेरे ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे ऐं हिन राजगर असां वॾेरे खे बख़्शियोसीं त वॾेरो असांखे न बख़्शींदो। बस हलो के जगह ते हली हलो मुझे पूरा कम कियो मुझे टाइम बच गया हुआ अदा अदा तो कुछ न वॾेरे खे पूरो कजो त तुनी खून जे प्लांट कंदासीं अदा ताने रेस खे न छॾींदासीं। रेस खे हींअर न छॾींदासीं। रेस जो हींअर अंत अची वेंदो। अदा अदा जमाल जमाल मां हीअ तोसां फ़ाइदो थो कयां त रेस खे मारींदुसि ऐं हीअ मां तुंहिंजी टोपी इन जे करे सिधो थो कयां त रेस खे हाणे असां न छॾींदासीं। जमाल खे मारियो इन्हनि खे न छॾींदासीं। इन्हनि खे बि मौत जे घाट पुॼाईंदासीं। ठीकु आहे जमाल सां प्लान कंदासीं प्लान कंदासीं। खालू तो वॾेरे जे चवण ते ज़ुल्म कया आहिनि ऐं तुंहिंजो बशर इहो थियो आहे ऐं वॾेरे जो बशर इहो ई कंदासीं। बाबा छा थियो कमदार? जमाल मरी वियो ऐं जमाल सां गॾु खालू बि मरी वियो अथई। बहादुर ऐं जबल ये छुते कुत्तियां को बाबा गिक पे थी गड़े स्पीड पे था चढ़े भजी जान छड़ा। कमदार पंहिंजो खालू मरी वियो ऐं इन्हनि जी कहिड़ी ज़रूरत आहे जो हिते अचनि? हिते ईंदा त को बचंदा छा? मरी वेंदा कमदार हिते। भजी जान छड़ा न विदे रेसा जबल न एॾो आसान मत कोन ॾींदासीं। भॼे भॼे मारींदासीं। हच हच
तुझी ये दुश्मन है David de Valera! तुझे दोस्त जबल जो शही वारो कम कयो हां दा साजो टाइम भर गया वा अदा अदा कौन कुछ कौन थी असा जी मोकलाया अदा कुछ न थी अदा 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 जबला अदा 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 जबला 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 अमना आतम खान मरना आतम खान मरना सब मरना सब मरना सब मरना सब मरना सब मरना सब मरना हाकम खान मरिया कमचार मरिया सब मरना अतर 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 सब सब पूरा है कारी को समान भलू बंद होता कारी को सजे कॉप के जो ना अच्छा